अपडेट कयूं आहे कराची में पीपी लेडीज़ विंग की सदर फरियाल टालपुर सां केपी और पंजाब के गवर्नर्स मुलाकात कई। गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर और गवर्नर फैसल करीम कुंडी फरियाल टालपुर सां मुलाकात कई। कमर जमा कायरा, नदीम अफजल चंद और चौधरी मंजूर हुसैन भी पीपी अगवान फरियाल टालपुर सां मुलाकात कई। मुलाकात दौरान सिंध खैबर पख्तूनख्वा के हवाले से गडियल दिलचस्पी के मामलन से ख्यालन की डेवट। मुलाकात दौरान मुल्क के दरपेश चैलेंजिस से गालियों, मुल्की मुआशी और सियासी इस्तकाम ते गौर विचार। मुल्की मसलन जो हल सदर आसिफ अली ज़रदारी और बिलावल भुट्टो ज़रदारी के विजन में आहे। पीपी अगवान फरियाल टालपुर जो ये चवण है आसिफ ज़रदारी और बिलावल भुट्टो जड़ी मुखलिस क़यादत मुल्क के खुशहाली तरफ वठी वनी सके थी। फरियाल टालपुर जो ये चवण है। तफसील मालूम कंदासीं आमिर सुपरो खां। आमिर, अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। आमिर, अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। आवाज़ अचे पियो मूंखे मुंहिंजो? हाँ जी बिल्कुल, मां ॿुधाईंदोला त पीपल्स पार्टी सूबाई ख़वातीन जी मरकज़ी सदर मोहतरमा फरियाल टालपुर सां जेको आहे पंजाब और खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर और वज़ीर आला सिंध वज़ीर आला हाउस में मुलाकात की है। मुलाकात में फरियाल टालपुर सां पंजाब सां ताल्लुक़ रखंदड़ जेके पीपल्स पार्टी जा अगवान आहिनि उहे भी मौजूद हुआ। फरियाल टालपुर सां गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर, गवर्नर खैबर पख्तूनख्वा फैसल करीम कुंडी और कमर जमान कायरा सां गॾिजी मुलाकात थी है। मुलाकात में सियासी जेको आहे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी है। मुलाकात में जेको आहे इजलास मुलाकात में मुल्क में दरपेश चैलेंजन के हल करण जे लाइ बे फरियाल टालपुर जो चवण है तो गौर विचार थियो है। मुल्क में जेके दरपेश मसला आहिनि उन्हनि में आसिफ अली ज़रदारी तोड़े बिलावल भुट्टो जो अहम किरदार है तो मुल्क के जेकी मुआशी जेकी नुक़सान है उनका कटिजे। फरियाल टालपुर पंहिंजे बयान में इहो भी चयो है सदर आसिफ अली ज़रदारी और चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में पाकिस्तान में खुशहाली और मुस्तक़बिल में ईंदड़ जेको आहे महांगाई ते ज़ाब्तो ईंदो। पीपल्स पार्टी जा तमाम जेके जमहूरियत पसंद माण्हू आहिनि उहे चाहिनि था त पाकिस्तान में खुशहाली अचे ऐं खुशहाली आणण में जेको अहम किरदार आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो तोड़े जेको आहे आसिफ ज़रदारी जो आहे। ॿिए तरफ़ पंहिंजे बयान में फरियाल टालपुर इहो भी चयो आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी जमहूरियत के मज़बूत करण चाहे थी। जेकी आहे असीं चाहियूं था त मुसावत फ़रोग़ ॾियूं ऐं अवाम जे मसइलनि लाइ वेही करे जेको आहे सरगर्मियूं कयूं जीअं अवाम खे सभ खां घणो जेको आहे फ़ाइदो पहुचाए सघूं। ॿिए तरफ़ खैबर पख्तूनख्वा जे हवाले सां भी जेकी आहे सियासी तोड़े जेको आहे ॻाल्हि ॿोल थी आहे। गवर्नर पंजाब खे जेको आहे फरियाल टालपुर इहो भी चयो आहे खैबर पख्तूनख्वा में भी जेको आहे पार्टी के अञा भी मज़बूत कयो वञे। महिरबानी आमिर अवां जी।